अस्सलाम वालेकुम। अॼु आहे ट्यूसडे 22 मार्च ऐं वर्ल्ड वाटर डे भी अॼु मल्हायो थो वञे दुनिया भर में पाणी जो ॾींहुं। सो बस मां पंहिंजो ब्लॉग शुरू थी कयां। टाइम थिया सुबुह जा 10। मां इलाही सारो कमु करे चुकी आहियां। किचन काफ़ी सारो निपटाए छॾियो आहे, खीर काढ़ी छॾियो आहे, छोकिरी कमु करे हली वई। ऐं हे मुंहिंजा प्लांट्स, ओहो हिकु सफ़ाई मुरझाइजी वियो आहे, पर जेसिताईं हिन इहे रूट पकड़े तेसिताईं अलाह कंदो फुटी वेंदो। दुआ इहा ई आहे। सो हे सॉन्ग ऑफ इंडिया कटिंग मां हिते बॉटल रखी पाणी जी, हिते मुंहिंजो सिमोनियम रोज़ मां इन्हनि खे ॾिसंदी आहियां। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकु ॿिनि ॾींहंनि में त हिननि जूं रूट्स कोन निकिरंदियूं, टाइम लॻंदो। बहरहाल हिते अचणु ऐं हिननि सां ॻाल्हियूं करणु, हवा एॾी प्यारी थी लॻे ऐं पन एॾा ख़ूबसूरतीअ सां लुॾनि था त मूंखे मज़ो थो अचे ॾाढो। ॾिसां थी अॼु जो कोई टारगेट मां न ठाहियो आहे। सिलाई इलाही कॾहिं कंदमि, मूड ई नथो थिए मुंहिंजो सिलाई करण जो न, त ॾिसां थी त कमु छा थी कयां। प्लैनिंग कुझु कोन्हे, बसि ज़रूरी कमु थोरा घणा निपटाईंदी थी वञा। कुझु न कुझु त करिणो आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे। ईअं फारिग वेही ॾींहुं कोन गुज़ारिबो, ईअं मूंखे पाण खे मज़ो न ईंदो आहे। सो हलूं था अंदरि। हिन बॉक्स खे प्रॉपरली कवर करे मां हिते सेट कयो आहे ऐं इहो ई प्लांट रखण जो मां इरादो कयो आहे, छो त हाणे ॿई साइड बाय साइड पवंदा त सुठा लॻंदा। ऐं हिन कपिड़े सां मां हिन जी सॼी डस्ट साफ़ु करे छॾी आहे। हाणे मां हिन पॉट खे ऐं हिन प्लांट पॉट खे ऐं हिन प्लेट खे पेंट कंदमि। सो पेंट करण खां पोइ तव्हां सां शेयर थी कयां त कीअं थो लॻे। हे ॾिसो, मां हीअं सेट कयो आहे हिनखे। ब्लू ऐं येलो पेंट करण जो मक़सदु इहो त हे येलो मुंहिंजी भित आहे ऐं ब्लू हिते मुंहिंजा सोफ़नि जा कवर्स आहिनि, त हे हिन थीम में सही पियो अचे। ऐं जॾहिं मां हिननि खे अॻियां पोयां पई रखां त बिल्कुलु सूट पिया कनि। ॿई हिकु जहिड़ा बि प्लांट हुया ऐं हीअं साइड बाय साइड रखिया आहिनि, त हाणे मां इलाही मुतमइन आहियां, इलाही ख़ुशि आहियां। सो मूंखे ॾाढो वणे थो। ऐं बॉक्स खे मां प्रॉपरली जेको आहे रैप कयो आहे कपिड़े सां। ईअं कलर चेंज बि करे सघिजे थो। फ़िलहालु मूंखे साम्हूं इहो ई कपिड़ो आयो त मां इहो ई हयो, त हिते कोई बि ॿियो कलरफुल प्रिंटेड या ॿिए कंहिं ब्राइट कलर जो कपिड़ो बि यूज़ करे सघिजे थो। हे असल में आहे सी ग्रीन ऐं हे आसमानी आहे, पर हिन महिल ॿई हिकु जहिड़ा था लॻनि, हिन में फ़र्क़ु नथो लॻे। सो बहरहाल मुंहिंजे हिन सॼे सेटअप सां इहो सभु इलाही सुठो थो लॻे। ऐं उनखां अलावा बि कुझु कयो त हे नंढिड़ो शेल्फ मां हिते हयो आहे ऐं भिति जी हालति तमामु ख़राबु थी चुकी आहे। हाणे जॾहिं किरियो ॾिठो वेंदो। हीअ आहे मुंहिंजी खार जी बरनी। देसी माई आहियां, कॾहिं कॾहिं खार बि चाढ़ींदी आहियां। ब्रश आहे कपिड़नि धोइण जो, फिनाइल फिनिश, पोयां बि कुझु कीड़ा मार दवा, त इन नंढी नंढियुनि शयुनि जे रखण लाइ मूंखे हिन जी ज़रूरत हुई। सो इहो हिते अची वियो। लंच में कुझु डिसाइड न पई करे सघां त छा ठाहियां। सो फाइनली जॾहिं मूंखे कुझु सम्झ में न ईंदो आहे, मां दाल पचाईंदी आहियां। सो हे ॿई दालियूं कढी अथमि, इहे मिक्स कंदमि ऐं मसाले वारी दाल ठाहींदमि। मिक्स दालियुनि जी रेसिपी अथव मुंहिंजे चैनल ते, अगरि तव्हां ॾिसणु चाहियो त। ऐं उनखां सवाइ फ़िलहालु हे खाईंदमि, थोरी हाँझल, ऐं हिन सां गॾु मां चांवरनि जा चिलड़ा पचाईंदमि ऐं कचूमर ठाहींदमि। ऐं राति जा जेके कबाब ठाहिया मच्छी वारा, उहे बि अञा पिया आहिनि। सो फ़िलहालु मां दाल साफ़ु ई हूंदी आहे, पोइ बि रस्मन हिनखे साफ़ु करणु ज़रूरी हूंदो आहे, एहतियात ज़रूरी आहे। सो हिनखे साफ़ु करे भिॼाईंदमि, कुझु खीरा खाईंदमि, उनखां पोइ दाल जो मसालो ठाहिणो आहे मूंखे, ऐं सॼो जेको बि लंच जो प्रोसेस आहे उहो कंटिन्यू हलंदो। ॿ थिया आहिनि हिन महिल। दाल जी बाहि मां बंदि करे छॾिया ऐं दाल मुंहिंजी अध में आहे, छो त अॼु सुराण 1 बजे अची वई, त मां ॾाढी एक्साइटेड थी वियमि। सो फ्रिज में जेको आहे छोला बि पिया हुआ ऐं मच्छीअ जा कबाब बि, त असां उहे खाधासीं ऐं लंच खे कयोसीं कैंसिल। सो असां ॿई वञूं थियूं हाणे मंगल बाज़ार। सो वापसीअ ते छा वठिबो उहो तव्हां सां शेयर थींदो। 3:45 थिया आहिनि। असां वियासीं तक़रीबन 3:45 थिया आहिनि। असां वियासीं 1:45 बजे। 2 कलाकनि खां पोइ वापसि आया आहियूं। त उन में हे फ्रूट वरितोसीं ऐं टमाटर आहिनि, सब्जियूं ॿियूं खोड़ सारियूं, लीमा, धाणा, खीरा, मिर्च, भिंडियूं, अलाए छा छा, ऐं सुराण हिकिड़ो साओ बसर वरितो। इहे फ्रूट्स आहिनि। बाक़ी कुझु ॿियूं बि ॿी शॉपिंग बि आहे जेका मां तव्हां सां पोइ शेयर थी कयां। फ़िलहालु पाणी पीबो ऐं थोरो घणो फ्रूट खाइबो, साह पटिबो, छो त असां लंच प्रॉपर न कयो आहे, इन करे असां अॼु लंच में फ्रूट था खाऊं। 4:45 थिया आहिनि हिन महिल ऐं मां तव्हां सां शॉपिंग थी शेयर कयां। अॼु मां हे बैग खणी वई हुयमि। अहिड़ा मां पाण बि सिबी सघंदी आहियां, पर जॾहिं हे मूंखे मिलियो संडे बाज़ार मां, अलाए इन ई कंहिं वीकली बाज़ार मां वरितो, त मूंखे ॾाढो सुठो लॻो, त मां अॼु इहो खणी वियमि। ऐं मां कुझु चैरिटी जी थोरी शॉपिंग कई। हे वरिता लॉन जा वॻा, थोरा एम्ब्रॉयड्रिड ऐं थोरा फैंसी, इन्हनि जी पिक्चर्स ई आहिनि हिन जे मथां। सो 5 इहे सूट वरितमि।
फ़िलहाल हो कोई बि न आहे मुंहिंजी लिस्ट ते, पर थोरो ईद खां पोइ शायदि इम्कान आहे त कोई वरी कंहिंजी रिक्वेस्ट अचे त मां सोचियमि त गुंजाइश हुई पैसनि में, चैरिटी जे पैसनि में, त मां उन मां हे कुझु वॻा वठी छॾिया। छो त हाणे हे सॼो ऊन्हारो ई हलंदो, तंहिंजे करे लॉन जा ई वरिता आहिनि। इन्हनि में एम्ब्रॉयड्री थियल आहे, थोरी घणी ज़री जी बि एम्ब्रॉयड्री आहे, कुझु सितारा बि लॻियल अथनि, त मूंखे काफ़ी सुठा पिया लॻनि। यानी शादीअ में ॾियण जो आहे। हिन में तव्हांखे ॾिसो नज़र अचे शायदि ज़री जो भरता। तो इहे वरितमि 5 सूट ऐं हिकिड़ो वाटर सेट वरितो आहे जग ग्लास। इहो ई सेम डिज़ाइन आहे जेको हिन जे ॿाहिरां ठहियलु आहे, ऐं जग बि ईअं ई आहे, अहिड़ो ई आहे, जग ते बि सेम डिज़ाइन आहे। सो हिकिड़ी थी वई इहा शॉपिंग चैरिटी जे सिलसिले में। उन खां अलावा ॿ मैगज़ीन वरिता सुराण इलाही अरसे खां पोइ। असां वटि हैदराबाद में जॾहिं असां रहंदा हुआसीं त असां रेगुलर वठंदा हुआसीं मसाला, दस्तरख़्वान जेको डालडा जो आहे, ऐं घणा ई वठंदा हुआसीं, बसि हाणे छा चवां। सो अॼु हे वठी आई सुराण 2। हे हिकिड़ो हे हूअं त 160 जो हिकिड़ो आहे, पर हे थोरा गुज़रियल महीननि जा आहिनि, माना पोइ पीरियड जा आहिनि, तंहिंजे करे हे 50 रुपीज़ जो हिकिड़ो मिलियो। सुराण खे हिन में रेसिपीज़ वणियूं त उहे 2 वरितियूं। ऐं चैरिटी जी शॉपिंग में मां वरिता हे कॉलनि जो पेयर। सो इहे रखंदमि, कुझु फ़िलहाल आहे फ्यूचर में, सो शयूं जमा हूंदियूं त मूंखे सहूलियत थींदी। ऐं 2 जोड़ा वरिता मां कंहिंखे ॾियण जे लाइ, मर्दाना, ॾाढा प्यारा कलर्स आहिनि ॿिन्हिनि जा। दिलि ख़ुशि करण वारे सामान मां, यानी कि कवाड़े मां मूंखे हे 2 फेल्ट जा पीसिस मिलिया, बिल्कुलु ब्रांड न्यू, 50 रुपए जा 2। ठीकु आहे। उन खां अलावा हे 2 टॉल वरिता आहिनि, नवां टॉल आहिनि। हे माना पुराणा कोन्हनि, कट पीस बि न आहिनि, पर सन्हा टॉल आहिनि। छो त मूंखे हिननि जी सिलाई करणी आहे, मूंखे हादिया ऐं राजीअ जे लाइ थोरा स्टाइलिश टॉल ठाहिणा आहिनि, त उनजे लाइ मां हे वठी आई आहियां। ऐं ॿियो छा वरितो, हा हे बि उहो ई सेकेंड हैंड मां बोरी हमेशह मां वठंदी आहियां। जेको बि मूंखे हुनजो बैग नज़र अचे, कुशन नज़र अचे, हे बि कुशन कवर आहे, पर मां हिन खे जेको आहे पंहिंजे क्राफ्ट में यूज़ कंदमि, कंहिं बि शइ खे कवर करण जे लाइ। ॿियो छा वरितो, हा हे बि उन मां ई सेकेंड हैंड मां, पर हे नवां थांव हुया, त मां हे 5 प्लेटूं मिलियूं 100 रुपए जूं, यानी 20 रुपए जी हिकिड़ी। नंढियूं नंढियूं प्लेट्स आहिनि, हे मां प्लांट्स जे कुंडियुनि जे हेठां रखण जे लाइ वरितियूं आहिनि। उतां कोई बि थांव असां खाइण पीअण लाइ कॾहिं बि न वठंदा आहियूं, वॾा ई न आहे, पर बसि मुंहिंजी दिलि न मञींदी आहे। ऐं हे मां वरितमि शेल्स, अलाए केॾा पिया आहिनि, ऐं अलाए केॾा मां बसि वठंदी रहंदमि। सो हिन में हिकिड़ा यूनिक पीस हुया। हो त ॿिया त हे नंढा नंढा त आम सिपियूं आहिनि न, हिन में हिकिड़ो हे वॾो हुयो, वॾो सारो, ऐं ॿिए वारे 2 पैकेट आहिनि हे, ऐं ॿिए वारे में बि 2 ॾाढा प्यारा। हे ॾिसो, बिल्कुलु डिफरेंट, हिकिड़ो हे डिफरेंट। सो हिन में वैरायटी हुई काफ़ी, के त भॻा भुरिया बि पिया आहिनि, पर को मसइलो न आहे। सो इहा हुई असांजी अॼु जी शॉपिंग। ऐं हे असांजो बैग थी वियो ख़ाली, जेको मां छंडे ऐं वरी बंदि करे रखंदमि, त ॿीहर असांजी शॉपिंग में कमु ईंदो। फ्रूट्स, सब्जियूं, चैरिटी जो सामान, ऐं हे मां पंहिंजे लाइ कुझु दिलि ख़ुशि करण जूं शयूं, ऐं हे टॉल हादिया ऐं राजिया जे लाइ ठाहींदमि त तव्हां सां शेयर कंदमि, यकीननि कीअं मूंखे हिननि खे कंप्लीट करिणो आहे। सो इहा हुई असांजी अॼु जी शॉपिंग। ऐं मूंखे मौक़ो लॻो गनीमत, त सुराण 1 बजे अची वई, त फ्रिज में कुझु न कुझु खाइण लाइ पियो, खाई पी निमाज़ पढ़ी ऐं असां वठी भॻासीं। त थोरो सवेर वञिबो आहे न, मुनासिबु हूंदो आहे। जीअं शाम थींदी वेंदी आहे तीअं रश बेइंतिहा वधंदी आहे। हिन महिल बि हुई रश, जंहिं महिल असां वियासीं, ज़ाहिरी ॻाल्हि आहे 1:45 बजे काफ़ी जेको आहे माण्हू जमा थियल आहे, पर ख़ैर। सो इहो थियो अॼु जो तफ़रीह, ऐं कुझु माण्हुनि जो भलो, कुझु तफ़रीह, कुझु पंहिंजो भलो, सही आहे न। सो माशाल्लाह ॾाढा प्यारा हे कपिड़ा मूंखे मिलिया आहिनि, जंहिंजो नसीबु हूंदो उन ॾे वेंदा, फ़िलहाल डिसाइडेड न आहे। असांजी नमाज़ पढ़ी वरिती आहे, ऐं हस्बे मामूल टीवी हली रही आहे, साइड में ड्रामा बि था ॾिसूं, ऐं हिते जेको आहे दाल पई पचे,
उहा दाल जेका मंझंदि जो चांवरनि जे चिलड़नि सां खाइणी हुई ऐं जंहिंसां गॾु मूंखे जेको कचूमर बि ठाहिणो हो। सो बसि उनजी हीअ शिकिल आहे हाणे ऐं उनजो नसीबु त असां चांवरनि सां खाऊं। हूअं मां मंझंदि जो इन लाइ पचाई एतिरी दाल त राति जो चांवरनि सां बि खाईंदासीं ऐं मंझंदि जो बि थी वेंदी। ऐं हाणे वरी छा थींदो त राति जो चांवरनि सां खाईंदासीं, वरी सुभाणे मंझंदि जो थी वेंदी। सो बहरहाल इहो सिलसिलो हलंदो। बुख लॻी आहे ॾाढी, छो त लंच प्रॉपर न कयो हो। बसि दाल तयारु थियण वारी आहे ऐं मुंहिंजी फेवरेट हर क़िस्म जी दाल मुंहिंजी इंतिहाई फेवरेट हूंदी आहे। सो मां मसरूफ़ आहियां ऐं सोचां थी अॼु थोरी तव्हां सां गपशप कजे ज़रूरु। ऐं धाणा कटे रखिया आहिनि, मसाले वारी दाल थी ठहे। सो चांवरनि खे दम ॾेई दाल खे फाइनल करे तव्हां सां थोरी देरि कचहरी कंदमि। दाल तयारु करे चांवरनि खे दम ॾेई आई आहियां ऐं सोचियमि त 5 मिंट तव्हां सां कचहरी करे वठां। सो ईअं ॻाल्हाइण लाइ कुझु ख़ासि कोन्हे, पर पोइ बि जीअं ॻाल्हि मां ॻाल्हि निकिरंदी आहे। मुंहिंजो इरादो ई न हुयो बिल्कुलु बि वञण जो कंहिं बि वीकली बाज़ारि। त अचानक जो सुराण अची वई 1 बजे त मां ॾाढी एक्साइटेड थी वियमि। मां चयो हितां सवेर अची वई आहे त असां लंच स्किप कयोसीं, फ्रिज में जेको पियो खाई ऐं असां ॿई ॼणी निमाज़ पढ़ी हलिया वियासीं। ऐं माशाल्लाह हूअं त मूंखे इहो चैरिटी जो सामान बि वठिणो हो, पर जॾहिं वञा हा त वठां हा। सो जॾहिं वियमि त वरितुमि। ऐं सब्ज़ी फ्रूट त लाज़मी खपंदो आहे ऐं उते वञिजे त थोरी दिलि बि ख़ुशि करण जे लाइ कुझु त कबो न। त मूंखे ॾाढा इहे शेल्स मूंखे वणंदियूं आहिनि ॾाढियूं, सिपियूं कोॾियूं जमा करण जो इलाही शौक़ु आहे ऐं यूज़ बि कंदी आहियां डिफरेंट मां पंहिंजे क्राफ्ट में। सो कंदमि। फ़िलहालु त अलाए छा थी कयां, सॼो ॾींहुं ख़बर नथी पए, ॾींहुं अलाए कीअं थो गुज़री वञे। ऐं अॼु त मां सॼी शाम जेको आहे रेस्ट कंदी रही आहियां, यानी बाज़ारि खां वापसि अची वेंजी 3 पहिरीं जी निमाज़ पढ़ी पोइ जो मां रेस्ट कयो आहे कंटिन्यू। त वरी मां सांझे जी निमाज़ ते उथी ऐं थोरो एक्टिव थी आहियां। सो बहरहाल ॾाढो मज़ो आयो, ॾाढो सुठो लॻो। ॿोरियुनि जा पीसिस मां हमेशह वठंदी आहियां, छो त असां वटि फाइन क्वालिटी जी ॿोरी बाज़ारि अवेलेबल न आहे। हाणे मां ऑनलाइन अॼुकल्ह ॾिसां थी डिफरेंट स्टोर्स ते मिले थी, पर जॾहिं मूंखे सस्ता पीसिस हितां मिली था वञनि त पोइ मां वरी चवंदी आहियां भला इहे ई ठीकु आहिनि, त उन्हनि सां ई मुंहिंजो गुज़ारो थी वेंदो। सो इंजॉय कयमि इलाही। ऐं हूअं असां मोटींदा आहियूं जल्दी, पर अॼु असां 2 कलाकनि में आयासीं, छो त हिकिड़ो त मां कपिड़ा ॾाढो सोचे सम्झी वठां पई, ॿियो टॉल जेके आहिनि नंढी साइज़ जा कट पीस मां मूंखे खपनि पिया, त कट पीस में न मिलिया त उहो मां वरी पूरा ई कंप्लीट टॉल वरिता जेके हादी ऐं राजिया जे लाइ। ऐं बसि ईअं ई टाइम गुज़री वियो, ख़बर न पई 2 कलाक कीअं गुज़रिया, सब्ज़ी फ्रूट वग़ैरह वठी ऐं माशाल्लाह अल्हम्दुलिल्लाह। सो ॾाढो मुंहिंजो सुठो ॾींहुं अॼु गुज़रियो, क्रिएटिविटी खां सुबुह खां वठी रेस्ट ताईं ऐं हाणे डिनर ताईं। सो बसि इहे हाल वाल आहे, हर वक़्तु कुझु न कुझु कंदो रहिजे, मसरूफ़ रहिजे। अॼु मां वीडियो शेयर कई रमज़ान शरीफ़ जी तयारी जे सिलसिले में, उहा मां लास्ट ईयर ठाही, लास्ट रमज़ान खां पहिरियों ठाही। त मुंहिंजा व्यूज़ मुंहिंजा वीचार सभु अॼु बि उहे ई आहिनि जेके साल पहिरियों हुया ऐं हमेशह इहे ई रहंदा। इन करे मां उहा साॻी वीडियो शेयर करे छॾी आहे। ऐं पोइ शाम जो जेतिरी देरि में मां रेस्ट कयो या मंझंदि जो मां थोरी देरि रेस्ट कयो, त उन में मां उहा सॼे पंहिंजे जेके मुंहिंजा सोशल मीडिया ते आहिनि प्लेटफॉर्म्स, उन्हनि ते मां उहा शेयर कई, त जीअं सभई ॾिसी वठनि अगरि केरु इंट्रस्टेड आहे त उन में कुझु टिप्स बि आहिनि, सलाहूं बि आहिनि, मशवरा बि आहिनि, कुझु ज़िंदगीअ जूं हक़ीक़तूं बि आहिनि, कुझु सहूलियतूं बि ॿुधायूं अथमि उन में। त ज़रूरु ॾिसिजो अगरि तव्हां मां कंहिं न ॾिठी आहे त, या अगरि लास्ट ईयर बि कंहिं ॾिठी हूंदी त वरी थोरो रिमाइंड थी वेंदियूं आहिनि न ॻाल्हियूं। असांखे ख़बर सभु कुझु हूंदो आहे, पर असां वक़्त सां गॾु विसरी वेंदा आहियूं। पोइ वरी जॾहिं असांजे साम्हूं कुझु दुहिराइबो आहे, किथां ॿुधंदा आहियूं या ॾिसंदा आहियूं, त वरी उहे ॼण हिकिड़ी तरह सां रिफ्रेश थी वेंदियूं आहिनि सभु ॻाल्हियूं, सभु शयूं। सो बसि इहा ई कोशिशि हुई मुंहिंजी। त बहरहाल अॼु जो व्लॉग ॿुधाइजो तव्हांखे कीअं लॻो, ऐं ईअं ई थींदो रहंदो। सुभाणे सुरण जी मोकल आहे, तंहिंजे करे मां सुबुह जो देरि सां उथंदमि यकीननि। ऐं सुभाणे बि असांखे इलाही सारा कम आहिनि, ग्रॉसरी वठणी आहे, एंड ऑफ द मंथ वठंदा आहियूं, पर सुभाणे छुटी आहे सुरण जी, त सोचूं था सुभाणे ई वठी अचूं, त इहे कम थी वञनि, थियल पिया हुजनि त बहितरु आहे। उहो त मां अकेली हली वेंदी आहियां हर पासे, मूंखे को मसइलो न हूंदो आहे, पर असां ॿई हूंदा आहियूं त इंजॉय कंदा आहियूं हिक ॿिए जी कंपनी ऐं सलाह सां कमु कंदा आहियूं। सो अॼु बि इंजॉय कयोसीं, मज़ो आयो इलाही। हाणे मुंहिंजी मानी जेका आहे उहा तयारु थियण वारी आहे, असां डिनर टाइम आहे, सवेर मानी खाईंदा आहियूं राति जी, पोइ 10 साढे 10 ताईं हंध में हूंदा आहियूं, त असांखे कोई बोझ न हूंदो आहे।
ऐं असां वटि कॾहिं बि सॼी उमिरि खां मुंहिंजे घर में रवाज आहे मानी राति जी सवेर खाइणु, माना हर कमु टाइम सां थींदो आहे त राति जी मानी बि सवेर ई थी वेंदी आहे। सो इहा आहे सूरत हाल। व्लॉग खे अॼु हिते ख़तमु थी कयां। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सलामत हुजो। मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारियूं दुआऊं। इनशाला ज़िंदगी रही त सुभाणे वारे व्लॉग में मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह वाही।